आया साव असांजी सिंध साव में आ सिंध आया साव असांजी सिंधड़ी पुट असली पूजा तू आई भाव असांजी सिंध वायदो आडो खुदा जे था कयूं तू सा तुझी मिठड़ी सिंधड़ी रांदी ते कोमी सभा मुझा मान वारा भारो स्टेज ते वेठल ऐं धरती जा वारसो सिंधु देश मुकतरा साईं से रहबरा जे शहीद सिंधु देश बशीर ठाकुर दोस्तों आज असा पंहिंजी सकाफती ईद जेका हर दिसंबर जे पहिरीं आचार ते असां मल्हाईंदा आहियूं इन हिसाब सां जेको छंछरु आहे उहो माना असांजी ईद जो चंड आहे ऐं इहा ईद ॾिसो सिंध दुश्मन तासब परस सिंध ते कहिड़े क़िस्म जा वार कनि था पर रब साईं उहो सदाई सिंध खे आबाद शाद कंदो आयो आहे हुननि जो निशानो जो तासब जॾहिं हिन मुल्क जो सदर असां हुनखे तनक़ीद कयूं था ऐं तनक़ीद जे लाइक़ बि आहे पर उहो सिंधी टोपी पाए हाणे ॾिसो न तव्हांखे ख़बर आहे त सऊदी अरब जो शहज़ादो या दुबई जो शहज़ादो पंहिंजो चोको वो पाए उहे बि त जॾहिं हिकिड़ो सिंधी सदर ॿाहिरि मुल्क वञे थो त या जंग या जियो ऐं डॉक्टर शाहिद मसूद उनजे मथां चथर कंदा असांजी सकाफ़त जे मथां असांजे टोपी जे मथां त उहा सिंधी क़ौम उनखे कावड़ में बदिली करे थी ऐं उहा सिंधी क़ौम अॼु ॿुधायो त अॼोको ॾींहुं जेको तासब परस्त असांजे सकाफ़त जे मथां चथरूं कयूं पर सुभाणे 3 दिसंबर ते सॼी दुनिया जे अंदरि सिंधी ईद मल्हाई वेंदी तव्हां ॾिसो पिया त सुभाणे अमेरिका कैनेडा बर्तानिया जर्मनी जेके बि यूरोप जा मुल्क आहिनि दुबई में हिकिड़ो कल पहिरीं तारीख़ ते प्रोग्राम थियो आहे हिकिड़ो 3 तारीख़ ते सुभाणे थींदो इहा असांजी कामयाबी न आहे छा इहा अजरक जेका जंहिंजी इंडस्ट्री जंहिंजो विकिरो सफ़ा ख़तम थी वियो या टोपी माण्हू घटि पाईंदा हुआ पर हिन सकाफ़ती ईद जे हिसाब सां अॼु असांजी या टोपी या अजरक सॼी दुनिया जे कुंड पुर्छ में पाई वञे तव्हां जेतिरो असां सां तासब रखंदा बाबा असां हज़ारनि सालनि जी तारीख़ कयूं असांजी सकाफ़त तव्हां मुंहिंजो दड़ो ॾिसो मुंहिंजे दड़े जे खोटाई मां इहो गीतो निकितो आहे जंहिंजी अॼु सॼी दुनिया न फीते ते तरक़ी कई आहे सॼी दुनिया जॾहिं अंगो गाड़ी हूंदी हुई वण जे पतनि सां पंहिंजो जिस्म ढकींदी हुई तॾहिं बि असांजा सिंधी काट न पाईंदा हुआ असांजी सकाफ़त असांजो विरसो तव्हां ॾिठो हूंदो त मुंहिंजे दड़े मां लाचणी माई जी मूर्ति मिली आहे पर को बि हथियार न आहे मिलो असां आदम तशद्दुद जा पैकार आहियूं मुंहिंजे रहबर साईं सीएम सैयद आदम तशद्दुद जे ज़रिए अॼु पूरी दुनिया में तव्हांखे ख़बर हूंदी
तो को वक्त अड़ो तो जीएस चवण ते पाबंदी आज अगर को भी मानू सिंध में चाहे मजहबी पार्टी जो जमात इस्लामी जो हुजे चाहे फजल रहमानी पार्टी जो हुजे स्टेट के अचल खाक में पहिरीं जीएस चवे तो तने उनखे वोट मिले तो इहा आहे असांजी जदोजहद इहा आहे असांजी सकाफ़त बाक़ी हाणे भुल आहे मां पर लफ़्ज़ अगर चङो हुजे असां हाणे तासुब कोन्हे उर्दू में ॻाल्हायां उन्हनि तासुब परस्तनि खे ॿुधायां डॉक्टर शाहिद रसूल साहब अभी आजकल कामरान खान कह रहे थे सूबे की बात हो रही थी कामरान खान आप डॉक्टर शाहिद रसूल के उस तासुब से सबक लें जिसने हमारी टोपी का मजाक उड़ाया था आज पूरी दुनिया में हम ईद का दिन मना रहे हैं कामरान खान आप वो सिंध नहीं है आप सिंधी सुजाग हैं अब आप कहते थे आज आपके लालू खेत में गोली मार में नाजनाबाद में ये रैलियां निकाल कर ये कुल्हाड़ी वाला झंडा टोपी के साथ घूम रहे हैं तो तासुब जितना करोगे 1-2 की बात आप लोगों ने की सही तशीरान कुरैशी ने आप लोगों को जवाब दिया सिंधी विरासत की बात की आप लोग कुछ टुकड़े टुकड़े के कहा अल्ताफ कहा आपका ये मुस्तफा कमाल कहा फारूक सरदार एक दूसरे से मिल नहीं रहे हो ये है सिंध ये है सिंध की ताकत ये है सिंधियों की ताकत तो मावा के बुधाई बोला तो अज वो चौना ना कराची हमारा कराची तुम्हारे बाप का नहीं कराची सिंधी टोपी वालों का है कराची सिंध जी दिल है कराची जी हाणे ता ठीक आयो वक्त हो तवा ये वण गालियूं में कयूं हिकड़ो डिप्टी कमिश्नर उनके ये करो खालिद बाकुर सिद्दीकी टलो थे तो भाई आप जाओ अपने सूबे में अरे तुंगे पीजी सागी रहे कराची असांजी आहे अज कहां के जके सिंधी जके हिन टोपी वारा अजरक वारा आहिनि तहां के कराची जे कुंड खुट में एकड़ी तमाम खुशी की गाल आहे जे माण्हू चंदा वादा 30 लख 40 लख मां चवां तो करोड़ खां मथे कराची जे अंदर सिंधी माण्हू तहां जिते भी वञो शादी हाल में वञो होटल में वञो किथे किथे तव्हांखे सिंधी मिलंदा हर जगह ते मिलंदा पर महिरबानी कयो बाबा खुदारा जे मुझे भा चयो त पार्टियूं पंहिंजी जगह ते झंडा पंहिंजी जगह ते मजहब पंहिंजी जगह ते पर कराची जे अंदर को भी सिंधी ॾे थो उन लाइ सभिनी खे गॾु बीहणो आहे इहा आहे ख़ुदपरस्ती मुझे शहीद बशीर खान कुरैशी वो प्रोग्राम प्रेस क्लब में किथे किथे तमाम उनके फोन कंदो सा मुखे वडो चई वियो आहे त बाबा तोखे पूरो इख्तियार आहे कराची में अगर जमात इस्लामी वारो प्रोग्राम करे तो तोखे वञणो आहे कराची में को भी प्रोग्राम थे तो उन में ता सिंधी माण्हू जी मालकी वारसी असा के करणी आहे अज असा जे मथा जेको ये अफगानी बाबा हमेशा असांजा साईं गिरोड़ी शरीफ अॼु खां 300 साल थी वियो त सिंधड़ी चोखो कंदा रहा पर चवंदा आहिनि त मूं पक सुञाता पंहिंजा हुआ धारियुनि सां गॾु थाड़े में अॼु सॼे पंजाब मां अफगानी हलिया पठाणनि कढी छॾिया पर कराची में खास कर सॼी सिंध में आहिनि पर कराची में ॼाणे साईं जीएम सैद कांई करे हमरा चयो त साईं ये धारियां जेके असांजे सिंध में अचनि था उन चई बाबा ॻाल्हि ॿुधो
ही बाराणी में माल जी वाड़ उते माल जी संभाल रखो हमरा चयो यार कल तुंहिंजी वाड़ में फकड़ जा पेर टके फकड़ जो कोडो कोन या मुंहिंजो कुत्तो भारी आहे तंहिं करे असांजो कुत्तो भारी आहे ऐं उहो कुत्तो जॾहिं वर्ष माण्हू थींदो तॾहिं गाया वेंदा असां चंद ॾोकड़नि जे करे भाई असांजो वीचारो किराएदार आहे यार अफगानी हींअर तव्हां ॾिठो त कराची जे अंदर ये अफगानी निचरो खणनि था फी घर 400 रुपया वठनि था पुलिस उन्हनि खां भत्तो वठे थी उन्हनि जी मालिकी करे थी पर उहे असांजा सिंधी माण्हू अगर उनके के थाने तक खड़ी वञो तो काफ़ी जगहनि ते असांखे सबूत मिलिया आहिनि त उहे सिंधी उन्हनि खे वञी छॾाइनि था अहिड़नि टाइगर सिंधियुनि जे मथां लानत आहे जेके थाने जी मालिकी बाक़ी त हाणे पीपल्स पार्टी जी या ज़रदार जी ॻाल्हि कयो था यार उन्हनि ते कहिड़ी मयार आहे वीचारे ज़रदारी ते जेको अफगाननि खे राहे थो जंहिं सिंध टोड़ण वारनि सां ॿधी इतिहाद कयो जिन माण्हुनि 90 ते वञी मूंखे टोपियूं पारायूं तिन ते तयां बयान कया सिंध 1 बिट्टो निज़ाम कायम करे हिननि सिंध खे विराए छॾियो इहो त जस जे पंहिंजे क़ौम परस्तनि खे सभिनी कढी शहीद बशीर खान कुरैशी जी जो जदोजहद करे जो असां बिट्टो निज़ाम ख़तम करायोसीं बाबा हिननि खे इक़्तिदार खपे पोइ भले तव्हां सिंधियुनि खे ज़रूरत न आहे हिन वक़्तु जेका एआरपी आहे उन्हें मां माण्हू काफ़ी सब पीपल्स पार्टी में विया हूंदा उहे उते वेही करे पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कनि था वासी कनि था असां वारा पीपल्स पार्टी जा माण्हू बाहा असांजा बाबा ॻाल्हि ॿुधो धरती मां आहे माउ खां मथे का बि न आहे जेको धरतीअ जो पंहिंजे माउ जो दुश्मन आहे उहो कंहिंजो बि न आहे आज सॼी दुनिया में तव्हां ॾिसो पिया त सिंधी माण्हू किथे बि आहिनि कहिड़ी बि पार्टी सां वास्तो रखनि था पर उते हिकु आहे तंहिं करे मां तव्हांखे ख़ासि करे हिते कराची जे दोस्तनि खे मां चवां थो त बिरादरियूं ज़ातियूं सभु हिकु पासे करियो सिर्फ़ु सिंधी ॿियो दोस्तनि ॿुधायो ऐं अख़बार में बि आयो त बाबा निगरां हुकूमत आप लोगों को क्या इख्तियार है कि आप 5000 एकड़ जमीन रेंजर्स को दिए और 1 अरब उनको इमदाद हम उसकी सख्त मजम्मत करते हैं कि पहले तो आपको